रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 23 जून 2022 ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अव्हां जी ख़िदमत में हाज़ुर अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। खंभे गुम कयल माण्हुनि लाइ मुसलसल जाखोड़ींदड़ सिंध सभा जो अॻुवाण इनाम सिंधी गिरफ़्तारी बाद गुम। नामियारे शाइर गदा ख़ासकिली माणक मलाह जे इलाज लाइ हुकूमत अञा ताईं के बि क़दम न खयां। सिंध जे अरड़े पुट शहीद कयूं मंगी जी वरसी मल्हाई वई। जीअं सिंध मुहाज़ पारां शिकारपुर में तक़रीब। अवामी तहरीक पारां मेहड़ में एहतजाज कंदड़नि ते केस दाख़िल करण जी मज़मत। मोरेमी माज़ूर पुट लाइ 1.5 लख ओधर खणंदड़ औरत जी व्याज जा 3 लख रुपया भरण बावजूद जान न छुटी। हाण पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। खंभे गुम कयल माण्हुनि लाइ मुसलसल आवाज़ उथारींदड़ सिंध सभा अॻुवाण इनाम सिंधी कराची पुलिस हथां गिरफ़्तारी बाद गुम कयो वियो आहे। कराची प्रेस क्लब अॻियां क़ाइमु एहतजाजी कैंप तां परेड थाणे जी पुलिस खेसि खंभे खणी वई, जंहिं बाद संस को बि पतो पइजी नाहे सघियो, जॾहिं त पुलिस पारां अणॼाणाई जो इज़हार कयो पियो वञे। ॿिए तरफ़ वॉइस फॉर मिसिंग पर्सन्स ऑफ सिंध जे अॻुवाण सोरठ लोहार इनाम सिंधी जी गिरफ़्तारी जी सख़्त लफ़्ज़नि में मज़मत कंदे संस फौरी आज़ादी जो मुतालबो कयो आहे, जॾहिं त सिंध सुजागी फोरम जे अॻुवाण सारंग जोयो पिणु मज़मत कंदे सिंधी इनाम जी आज़ादी जो मुतालबो कयो आहे। वन यूनिट टोड़ सलाहकारी कमेटी जे मेंबरनि प्रोफेसर एजाज़ कुरैशी, अब्दुल ख़ालिक जूनेजे ऐं सारंग जोये ज़ेबेस्ट यूनिवर्सिटी ऐं सिंध इबियास अकेडमी जो दौरो करे उतां जे प्रोफेसरनि डॉक्टर मंज़ूर इसरान, डॉक्टर मसूद अहमद, डॉक्टर ख़ैर बख्श राजपर ऐं शागिर्दनि खे वन यूनिट टोड़ सलाहकारी कमेटी पारां वन यूनिट टुटण वारे ॾींहुं यानी 1 जुलाई जी शाम जो 4 वॻे आर्ट काउंसिल जे ऑडिटोरियम कराची में थींदड़ मुख्य तक़रीब जी दावत ॾिनी। उन मौक़े ते वन यूनिट जी तहरीक ऐं सिंध जे मौजूदा सियासी ऐं मुआशी सूरतहाल ते पिणु काराइती कचहरी थिए, जॾहिं त सिंध हाई कोर्ट जो वकील सावण सिंधी ऐं ज़ेबल यूनिवर्सिटी जो शागिर्द ऐं साथी अर्जन बागड़ी सिंध इबियास अकेडमी जो रिसर्च एसोसिएट अमीन जोयो पिणु मौजूद हुआ। जीअं सिंध मुहाज़ पारां सिंध जे अरड़े पुट शहीद कयूं मंगी जी 24वीं वरसी सिंध हाउस शिकारपुर में मल्हाई वई। वरसी खे जीअं सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ अली चांडियो ख़िताब कंदे चयो त मुल्क में मुआशी ऐं सियासी तबाही जा ज़िम्मेवार पीपी, नवाज़ लीग, मज़हबी धुरियूं ऐं मुल्क जे इक़्तिदार ते क़ाबिज़ क़ुवतूं आहिनि, जिन हमेशह इक़्तिदार ते पंहिंजो मुस्तक़िल कब्ज़ो बरक़रार रखण लाइ बदकिरदार, करप्ट ऐं ॾुहारियुनि खे पाण सां मिलाए अवाम खे जमहूरी आज़ादी, वफ़ाक़ी निज़ाम ऐं मुआशी तरक़ी खां महरूम रखियो आहे। हिते एहतिसाब ऐं इंसाफ़ रुॻो नारेबाज़ी आहे। जेकॾहिं पार्लियामेंट बाइख़्तियार हुजे हा ऐं क़ौमनि जे वजूद ऐं वसीलनि जो एहतराम हुजे हा त अॼु सिंध ग़ुर्बत जी लकीर खां हेठि ज़िंदगी न गुज़ारे हा। असांजी हक़ीक़ी तरक़ी जा रस्ता रोके ॿिनि वेलनि जी मानी जो मुहताज बणायो वियो आहे। हिकु मुनज़म रथा तहत 15 सालनि ताईं ज़रदारी खे सिंध मथां मढ़े सिंध ऐं सिंधियुनि खे तबाह ऐं बर्बाद कयो वियो आहे। हुन चयो त मकानी चूंडनि जो ढोंग रचाए अवाम खे दोखो ॾेई सॼो दरिया पंजाब हवाले कयो वियो आहे, जेको 91 पाणी ठाह जी तौहीन करे माहौलियाती ऐं मुआशी तौरु तबाह कयो वियो आहे। कानूनदाननि ऐं धरती धणियुनि खे अपील करियां थो त अचो सिंधू दरिया ते कब्ज़े, पाणी खोट, गुर्बत, महांगाई ऐं वसीलनि जी फुरलोट ख़िलाफ़ 3 जुलाई ते बका ख़तर हैदराबाद में गॾु थी नेशनल हाईवे ते धरणो हणी पंजाब जे रस्ता रोक कयूं। वरसी खे पुनल जमाली, इमरान मंगी, रिहान कागज़ी, नसीर मंगी, समी बिलावली, ज़ुबैर सुमरो ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो।
क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ बली जे चयो आहे त इलेक्शन कमीशन गुम आहे। सिंध हुकूमत तालीम समेत मुख़्तलिफ़ खातनि जे करप्ट ऑफिसरनि खे DRO ऐं RO मुक़ररु करे मुखालफ़नि जा फारम रद्द करे छॾिया आहिनि। जिन मुखालफ़नि जा फारम बहाल थिया आहिनि उन्हनि ते कूड़ा केस कया विया आहिनि। बलदियाती इलेक्शन खटण लाइ पीपल्स पार्टी सॼी सिंध में गूंडा राज क़ाइमु करे रखियो आहे। सूबाई ऐं वफ़ाक़ी वज़ीर इलेक्शन कमीशन जी ज़ाब्ता इख़लाक़ जी भञकड़ी करे इलेक्शन मुहिम हलाए रहिया आहिनि, पर इलेक्शन कमीशन अखियूं बंदि करे सुम्ही रही आहे। अयाज़ लतीफ़ जो वधीक चवणु हो त पीपल्स पार्टी करप्शन ज़रिए सिंध खे तबाह करे छॾियो आहे। ग़ुरबत ऐं बदहाली जे करे माण्हू ख़ुदकशियूं करण ते मजबूर आहिनि। पंहिंजे जारी कयल बयान में हुन वधीक चयो त PP इलेक्शन खां ख़ौफ़ज़दा आहे। उन करे औरतुनि मज़दूरनि हारियुनि खां ज़बरदस्ती हथ खणाइण लाइ मिंथ मेड़ काफ़िला वठी हथ खणाए रही आहे। हथ न खणंदड़ उमेदवारनि लाइ धरती तंग कई वई आहे। कूड़ा केस हमला चोरियूं फुरूं करायूं पियूं वञनि। अवामी तहरीक जे मरकज़ी सदर डॉक्टर रसूल बख्श ख़ासकेली मरकज़ी नायब सदर सुप्रीम कोर्ट जे वकील सिजाद अहमद चांडियो पंहिंजे प्रेस बयान में मेहड़ में पुरमन एहतजाज कंदड़नि ते केस दाख़िल करण जी मज़मत कंदे चयो आहे त PP सिंध खे पंहिंजी जागीर सम्झी फुरे ऐं लूटे रही आहे। सिंध मज़लूम पोरित आवाम ते ज़ुल्म करे रही आहे। अॻवाननि चयो त PP जी सिंध हुकूमत ऐं उनजा नुमाइंदा सिंध पुलिस खे पंहिंजी ज़ाती मुलाज़िम तौरु इस्तेमालु करे रहिया आहिनि। सिंध पुलिस मुकमिल तौर ते PP जे चूंडियल वॾेरनि जी ज़ाती फ़ुरस तौरु कमु करे रही आहे। अॻवान चयो त समूरी सिंध में हिकु सोचियल सम्झियल साज़िश तहत PP जे वॾेरनि ऐं संदन विंगारी सिंध पुलिस जी सरपरस्ती में बदअमनी गुंडागर्दी फुरूं धाड़ा कराया पिया वञनि ऐं सिंध जो जेको बि माण्हू उन्हनि ख़िलाफ़ आवाज़ उथारे थो ऐं आइन ऐं कानून जी लताड़ कंदे मथनि दहशतगर्दी जा कूड़ा केस दाख़िल कराया वञनि था। सेवण तालुके में बलदियाती इलेक्शन में हिसो वठंदड़ PP जे 6 नाराज़ उमेदवारनि खे पुलिस खंभे गुम करे छॾियो आहे। टाउन कमेटी भाणस हैदराबाद ते चेयरमैन जो उमेदवार मुनवर हुसैन मेमण, काउंसलर जा उमेदवार नूर मोहम्मद मेमण, सैयद कोडल शाह ऐं तुफ़ैल मेमण नामज़दी फारम रद्द थियण बैदि सिंध हाई कोर्ट में अपील दाख़िल कराइण लाइ हैदराबाद वञी रहिया हुआ त सेवण भरिसां पुलिस खेनि रोके गिरफ़्तार करे वरितो, जिन खे नामालूम हंधि मुंतक़िल कयो वियो आहे। जॾहिं त UC भूपक ते चेयरमैन जो उमेदवार मोहम्मद रमज़ान मलाह, UC जाफ़राबाद तां काउंसलर जे उमेदवार नूर मोहम्मद मलाह खे बि खंभे गुम कयो वियो आहे। चूंड उमेदवारनि खे खंभे गुम करण ख़िलाफ़ मेमण बिरादरी, मलाह बिरादरी जे माण्हुनि एहतजाजी मुज़ाहिरो करे इंडस हाईवे ते धरणो हयो। धरणो सबबि गाॾियुनि जूं कतारूं लॻी वियूं। एहतजाज दौरान पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। अॻवाननि लुकमान मेमण, शाहिद पहियार, अब्दुल सत्तार मेमण, ग़ुलाम मुस्तफ़ा मलाह, फ़हीम मेमण ऐं ॿियनि चयो त इलेक्शन विढ़ण हर शहरी जो जमहूरी हक़ आहे। असीं बि PP सां तालुक़ु रखूं था। चूंड विढ़ण ते खंभे गुम करण किथां जो इंसाफ़ आहे। इलेक्शन कमीशन वॾे वज़ीर जे तकई उमेदवारनि जे अगवा, पुलिस जी जानबदारी ऐं अंधेर नगरी जो नोटिस वठे ॿीअ सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। सिंध जे सरमोड़ शाइरनि गदा ख़ासकेली माणक मलाह जे इलाज लाइ हुकूमत अञा ताईं के बि क़दम नाहिनि खयां। सिंधी अदबी संगत जे सेक्रेटरी जनरल परियल दायो चयो आहे त सकाफ़त खातो पंहिंजो कारज त वञाए वेठो आहे। कामोरा पंहिंजी ज़िमेवारी निभाइण बदिरां कॾहिं मेला मचाए नची कुॾी आयल पैसा उकलाइण जी हिरफ़त कंदा आहिनि। फ़नून लतीफ़ा सां वाॻियल शख़्सियतनि महान किरदारनि जी ज़िंदगी बचाइण लाइ हिन खाते जो को बि किरदारु न रहियो आहे त पोइ हीअ खातो भला कहिड़े कम जो। रुॻो रिवायती अंदाज़ जूं तक़रीरूं करे बजट जी पूराई वारे कम ते वेही हंबोछो हणण जो कहिड़ो कारज। सकाफ़त खाते पारां खयल मेंबरनि मां साईं न्याज़ पंवर खां सवाइ कंहिंजो अटे में लूणु बराबरि बि को अहिड़ो किरदारु नाहे रहियो। हुननि कॾहिं सकाफ़त खाते जो ध्यानु कंहिं अदीब, शाइर, फ़नकार जी माली सहायता या इलाज लाइ सकाफ़त खाते जो ध्यानु छिकाइण जी बि ज़हमत नाहे कई।
असांजो साफ़ती उस्ताद इल्म अदब जो वॾो नालो साईं मदद अली सिंधी सकाफ़त खाते सां बाज़ाब्ता तौरु सलाड़ियल आहे, पर उनजो घणो ध्यानु तहक़ीक़ी कमु ऐं तहक़ीक़ी किताबनि जी छपाई ॾांहुं आहे। जे उहे हिन पासे ख़्यालु रखी मनाइते मिनिस्टर साहिब जो ध्यानु छिकाए कमु वठंदा रहनि त असांजा अदीब फ़नकार साज़िंदा रागी ईअं बेयारो मददगार थी मयारी इलाज बग़ैर तड़पी तड़पी मरी न वञनि, छो त असांजूं दाहूं कॾहिं कॾहिं सकाफ़त वारे वज़ीर जे कन ते पहुचंदियूं आहिनि। बचा पड़िया ऐं ख़ुशामदड़ियात को किरदारु अदा करण लाइ तयारु ई न आहिनि। वरी बि न्याज़ पहवर ऐं मदद अली सिंधी साहिब जिन खे जस हुजे। न्याज़ साहिब जा त अदीबनि शहरनि जी बीमारी ते स्टेटस वास्तेदारनि सञावंद धुरियुनि तोड़े अव्हां असांजे ध्यानु छिकाइण जो सबबु बणिबा रहिया आहिनि। ॿिनि टिनि ॾींहंनि जे मुसलसल कोशिशनि ऐं नियापनि बाद वञी सकाफ़त खाते या सरकार जे कारिंदे सां कंहिं अदीब शाइर या फ़नकार जे इलाज वग़ैरह लाइ राब्तो थिए थो त खेनि आगाही ॾिजे थी। सकाफ़त खाते या सरकार में वेठल उहे कामोरा या मुलाज़िम आख़िर कहिड़ो कमु कनि था जिन ते उहे ज़िमेवारी आहे त उन ज़िमेवारी जी पघार उन उस्ताद या खणनि था जंहिंजी मुक़ररी सरकार जे बंदि पियल स्कूल में थियल हूंदी आहे। सो असीं हिते धरती जे हिकु ख़ुददार अदीब मज़ाहमती शाइर गदा ख़ासकली जी वाहिर लाइ वरी बि उमेद रखूं था। ॻाढ़ो शहर जी रवासण 9 वरहनि जी ॿारड़ी सां 4 ॾींहं अॻु ॿिनि वहशी जवाबदारनि तरफ़ां कयल जिन्सी ज़्यादती जी शुरूआती मेडिकल रिपोर्ट में डॉक्टरनि तस्दीक कई आहे। वधीक मेडिकल रिपोर्ट लाइ जुज़ा कराची जी लेबॉरेटरी मोकिलिया विया आहिनि। जॾहिं त पुलिस गिरफ़्तार ॿिन्ही जवाबदारनि खे अदालत में पेश कयो, जितां जवाबदारनि खे रिमांड ते जेल हवाले कयो वियो। मोरे में माज़ूर ऐं बीमार पुट जे इलाज लाइ 1.5 लख रुपया कर्ज़ खणंदड़ माउ व्याज में 5 लख रुपया ॾियण बावजूदि कर्ज़ मां आजी न थी सघी आहे। सिंध कॉलोनी जे रवासण शाहिदा व्याज खोर ख़िलाफ़ दाहींदे चयो त मूं माज़ूर ऐं बीमार पुट जे इलाज लाइ 1 साल अॻु व्याज ते 1.5 लख रुपया कर्ज़ खंयो। उन्हनि बदिरां 5 लख रुपया ॾियण बावजूदि बासर व्याज खोर शख़्स वधीक 1 लख रुपयनि लाइ तंग करे थो। हुन चयो त नोटिस वठी मूंखे ऐं मुंहिंजे ॿारनि खे तहफ़ुज़ ॾियारियो वञे। ही असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहियासीं ख़बरुनि जी दुनिया में हाणे वर्क वरायूं था तारीख़ जे अमल वाक़िअनि जा। 23 जून जे हवाले सां सिंध जे वाक़िआती तारीख़ डॉक्टर दुरमंद पठाण जी तहक़ीक़ ऐं तारीख़ ॿुधाइण वारो रोज़ानी संवारियल वधायल ऐं नज़रसानी कयल सिलसिलो पेश करियूं था। ही असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं गुल हयात जे थोरनि सां। तवजह तलब वाक़िआ 23 जून 1832 बम्बई सरकार सिंध में मुक़ीम सिफ़ारतकार कर्नल पाटिंजर खे हिदायत कई त फ़ौजी माण्हुनि जी मदद सां उन्हनि माण्हुनि ख़िलाफ़ फ़ौजी कार्रवाई जी तयारी कर जेके सिंध जे उभरंदे सरहद ते असांजे माण्हुनि ऐं वापारियुनि खे फुरींदा लूटींदा रहनि था। यादि रहे त उन्हनि कार्रवाइनि में खोसा वाघेला ऐं ॿिया सिंधी माण्हू सरगर्म हुआ। ॾोही तबियत हुअण सां गॾु संदनि दिलि में सिंध दोस्ती हुई। हूअ न पिया चाहिनि त फ़िरंगी आज़ादी ऐं पंहिंजी मर्ज़ी सां सिंध में नापाक क़दम रखनि। 23 जून 1841 आउटराम पंहिंजे सरकार खे ख़त लिखी ॿुधाए थो त मीर शेर मोहम्मद सां मुआदे बाबति ॻाल्हियूं मुकमिल थी चुकियूं आहिनि। हू ईस्ट इंडिया कंपनी खे सालियानो 50,000 रुपया ख़िराज ॾींदो ऐं हैदराबादी मीरनि सां समूरा मामला सां मार्फत हल कराईंदो। संसद निडड़े पुट मीर फ़तह ख़ान खे मूंसां मिलाए विया आहिनि। मूं मुंशी अली अकबर खे मीरपुर मोकिलियो आहे त मुआदे ते दस्तख़त कराए अचे। 23 जून 1843 सिंध जे साबिक़ हुक्मरान खे जंगी क़ैदी बणाए पहिरियों सासूर जेल में रखियो वियो। उन वक़्तु लेफ्टिनेंट गोर्डन संदर निगरानी ऐं ख़्यालु रखण लाइ इंचार्ज मुक़ररु कयो वियो। क़ैदी मीरनि लाइ हिन रीति माहिवार अलाउंस मुक़ररु कयो वियो। मीर नसीर ख़ान हैदराबादी 2800 रुपया, मीर रुस्तम ख़ान 2500 रुपया, मीर सुबदार ख़ान 2500 रुपया, मीर मोहम्मद ख़ान 200 रुपया, मीर हसन अली वल्द मीर मोहम्मद ख़ान 1400 रुपया,
मीर मोहम्मद खान 600 रुपया, मीर यार मोहम्मद 400 रुपया, मीर नसीर खान खैरपुरी 700 रुपया, मीर हसन अली वल्द मीर नसीर हैदराबादी 500 रुपया, मीर अब्बास अली वल्द मीर नसीर हैदराबादी 300 रुपया, मीर फ़तह अली वल्द मीर सूबदार खान 500 रुपया, मीर मोहम्मद अली वल्द मीर सूबदार 300 रुपया ऐं मीर अली बख्श वल्द मीर रुस्तम अली खान 500 रुपया। उन खां सवाइ सभिनी मीरनि जे नौकरनि जो माहिना मुआवज़ो 3000, मीरनि ऐं संदनि नौकरनि जे लटे लिबास लाइ माहिवार मुआवज़ो 1500 रुपया ऐं टांगा ऐं घोड़ा रखण लाइ 2500 रुपया। 23 जून 1843 ईस्ट इंडिया कंपनी जो गवर्नर सेक्रेटरीट कमेटी रिपोर्ट ॾींदे लिखे थो त सिंध फ़तह करण खां अॻु सिंध में मीर अली मुराद ख़ान फ़क़्तु उहो माण्हू हो जंहिं असां सां वफ़ादारी कई ऐं असांजी मदद कई। हुनखे पॻ ऐं तख़्त संसि वॾे भाउ मीर रुस्तम अली जे हथ खणण करे मिलियो हो। असां उन ॻाल्हि जो ख़्यालु रखूं था त हुन जे दुश्मननि हथां संसि वार बि विंगो न थिए। यादि रहे त जॾहिं फ़िरंगियुनि जा पेर पुख़्ता थिया ऐं सिंध जा हुकुमरान बणिया त पंहिंजे यार वफ़ादार मीर अली मुराद ख़ान ख़िलाफ़ इनक्वायरी करायाऊं। 23 जून 1851 म्यूनिसिपालिटी खां अॻु सिंध जे वॾनि शहरनि में कंज़र्वेंसी बोर्ड हूंदा हुआ ऐं उहे म्यूनिसिपालिटियुनि जहिड़ो कमु कंदा हुआ। अॼु कराची जे कंज़र्वेंसी बोर्ड सिंध कमिश्नर खे गुज़ारिश कई त बंदर रोड ठाहिराए ॾियो ऐं सरकारी मुलाज़िमनि जे कॉलोनियुनि खे पीअण जो पाणी फ़राहम कयो वञे। 23 जून 1922 ख़ान बहादुर जाम मिठा ख़ान फ़िरंगी सरकार सां वफ़ादारी ॾेखारींदे टंडे मोहम्मद ख़ान में अमन सभा क़ाइमु कई हुई त जीअं उन प्लेटफार्म खे ख़िलाफ़तियुनि ख़िलाफ़ कतब आणिजे ऐं अवाम में फ़िरंगियुनि जी वफ़ादारी खे आम कजे। अॼु संसद सदारत में उते अमन सभा अवामी मेड़ाको कोठायो वियो जंहिं में लॻभॻि 200 माण्हू आया। हिन गॾिजाणी में शहजादपुर जे डिप्टी कलेक्टर ऐं मुख़्तियार कार बि शिरकत कई। उन मौक़े ते दीवान करपल दास, ॾियाराम गहणोमल, सेठ राधा कृष्ण श्यामदास, दीवान वाधोमल ऐं दीवान टेकचंद तक़रीरूं कयूं ऐं माण्हुनि खे ताक़ीद कयो त ख़िलाफ़त ऐं कांग्रेस खां भॼी पासो कयो। 23/6/1934 DG कॉलेज मां पढ़ी निकितल ऐं लाहौर जे औरतुनि वारे कॉलेज जी उस्तादाणी सिंध वासण RK करस्टिया सिंध जी पहिरीं माई लंडन यूनिवर्सिटी मां PhD कई। गॾियल हिंदुस्तान जे नामियारे सियासतदान मुल्की हालतुनि ते तबसरो कंदे मुस्लिम लीग ते तनक़ीद कंदे चयो त हिन पार्टी जॾहिं खां पाकिस्तान जो मुतालबो शुरू कयो आहे त दिलियूं विरहाइजण लॻियूं आहिनि ऐं माण्हू फ़सादनि जे वर चढ़ी विया आहिनि। 23 जून 1948 पाकिस्तान सरकार कराची जो इंतिज़ाम पंहिंजे हथ में खयो। एकड़ बेकड़ सिंधी सियासतदाननि मुखालफ़त ॾेखारी। काफ़ी सियासतदाननि ख़ुशी जो इज़हार कयो त सिंध पाकिस्तान जे कमु आई। 23 जून 1956 मुल्क ठाहिण जे 9 सालनि खां पोइ सरकार फ़ैसिलो कयो त अॻिते 23 मार्च क़ौमी ॾींहुं तौरु मल्हायो वेंदो। 23 जून 1988 पीर पगार ज़ियाउल हक़ खे पाकिस्तान मुस्लिम लीग जे सदर थियण जी आछ ॾिनी। 23 जून ते जनम वठंदड़ ऐं विछड़ंदड़ मशहूरु शख़्सियतूं। जनम ॾींहुं 23 जून 1834 काज़ी अब्दुल नबी शिकारपुरी जी पैदाइश थी। 23 जून 1938 शाइर मोहम्मद बख्श हाफ़िज़ नवां जतोई जी पैदाइश जो ॾींहुं आहे। 23 जून 1940 शाइरा लक्ष्मी जीवती जी पैदाइश थी। 23 जून 1954 कश्मीर सां तालुक़ु रखंदड़ साफ़ी जयराम दास बजाज जो जनम ॾींहुं आहे। विछोड़ो 23 जून 1901 मज़हबी आलम मौलवी ग़ुलाम रसूल तुनियो जो इंतकाल थियो। 23 जून 1941 ते मज़हबी आलम मौलवी ग़ुलाम मोहम्मद बनवी विछड़ी वियो। 23 जून 1948 ते आलिम मौलवी मोहम्मद सुलेमान वाइज़ जो इंतकाल थियो। 23 जून 1948 आलिम हकीम मुइनुद्दीन ख़्यानरवी जो इंतकाल थियो। 23 जून 1974 मौलवी नज़ीर हुसैन जतोई जो इंतकाल थियो। 23 जून 1980 ते इंदिरा गांधी जो पुटु संजय गांधी हिकु जहाज़ हादिसे जो शिकार थी वियो। 23 जून 1999 सियासतदान MA कुरैशी जो लाॾाणो थियो। 23 जून 2004 ते मज़हबी आलिम अज़ीज़ुल्लाह जरवार विछड़ी वियो। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं
23 जून के हवाले से वाक़ियाती तारीख़ जेका डॉक्टर दुर्मुहद पठान की तहक़ीक़ ऐं तरतीब ॾिनल है। ही असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहियासीं गुल हयात जे थोरन सां। इन ते प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैर।